हैदराबाद में समाजी तंजीम पारां जेलनि अंदर कैदियुनि में कोरोना वायरस जी वबा के पखेड़जण खां रोकण लाइ तरबियती सेमिनार मुनक़द कयो वियो। समाजी तंजीम लीगल एड सोसाइटी ऐं नवान लेबोरेटरीज़ जे सहकार सां नारा जेल हैदराबाद में मुनक़द कयल तरबियती कैंप में जेल सुप्रीडेंट ज़ियाउर रहमान, डॉक्टर तारिक, डॉक्टर इरफाना, अब्दुल्ला सुमरो, सना शरीफ, एहसन एवान ऐं ॿियनि शिरकत करे जेल जे डॉक्टरनि ऐं मेडिकल स्टाफ खे तरबियत ॾियण सां गॾु खेनि हिफ़ाज़ती सामान पिणु फ़राहम कयो। जेके कैदी आहिनि उहे कंपेरेटिवली जेको ॿाहिरि जनरल पब्लिक जे रेशियो खां जेको आहे उहो इन SOPs जे करे ऐं गवर्नमेंट जे इन इक़दामनि जे करे घट रेशियो है। जितना भी हमारा मेडिकल जो जेल पे स्टाफ है वो यहाँ पर मौजूद है और उनको ट्रेनिंग देने के लिए कोविड-19 के हवाले से ये प्रोग्राम आज रखा गया है। हैदराबाद रीजन्स में जेके भी जेलूं अचन पयूं उन्हनि जा जेके आहिनि त असां डॉक्टर्स घुरायासीं, उन्हनि खे स्पेशली जेको आहे ट्रेनिंग कोविड के हिसाब सां जेको आहे ट्रेनिंग ॾिनी वई आहे। ये ट्रेनिंग थी ये लीगल एड सोसाइटी और नवान ग्रुप ऑफ लेबोरेटरीज की तरफ से मुनक्किद की गई थी। जो जेल के हालात है उसको देखते हुए वो SOPs इम्प्लीमेंट हो भी सकते हैं या नहीं। समाजी अॻवाननि जो चवणु आहे त नवान लेबोरेटरीज़ जे ताउन सां हैदराबाद रीजन जे 9 जेलनि में सिहत ऐं कोरोना वबा खां बचाव लाइ अहम क़दम खयां पिया वञनि। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।